हथ मथे करे सब ताड़ी वजाइंदा आज स्पेशल तिहाई ते वेरी गुड वन इन ऑडियंस सभिन जो जवाब जोर सां अचण घुर्जे अस्सलाम वालेकुम असांजे प्यारे प्यारे हाज़रीन खे प्यारे प्यारे नाज़रीन खे कराची वारन खे हैदराबाद वारन खे मठियारी वारन खे नवाबशाह वारन खे खैरपुर वारन खे सखर वारन खे डहरकी वारन खे पन्ने वारन खे लाड़काने वारन खे दादू वारन खे जाम शोरो वारन खे ठट्टे वारन खे मीरपुर खास वारन खे तमाम सिंध वासिन खे जेको जेको असां के जिथा जिथा ॾिसी रहियो आहे उन्हनि सभिनि खे दिल जी गहराइन सां ईद मुबारक केड़ा हाल सभिन जा खुश लगा पिया आहियो ईद जे ॾियारे के भरपूर तरीके सां सेलिब्रेट करे रहिया आहियो उन सां गॾो गॾु असां पंहिंजी स्क्रीन से ॾिसी वेंदासीं जेको जेको असांखे पंहिंजी स्क्रीन से ॾिसी रहियो आहे डेफिनेटली तव्हां बि अॼु जे ॾियारे के पुरजोश तरीके सां पंहिंजनि सां सेलिब्रेट करे रहिया हूंदा ऐं उन सां गॾो गॾु डेफिनेटली खाधो त खाईंदा ई आहियूं असां कुर्बानी बि थींदी आहे बारबेक्यू बि कंदा आहियूं उन सां गॾो गॾु कोरमो बि थींदो आहे कलेजी थींदी आहे पावा थींदा आहिनि त खाधो पीतो ज़ोर शोर सां खाधो वेंदो आहे पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि त हिन ईद ते कुर्बानी त असां कंदा आहियूं जेके हिसा थींदा आहिनि कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके पंहिंजो हिसो बि पंहिंजी फिर्ज में माइटनि जो हिसो बि पंहिंजी फिर्ज में ऐं जेको ग़रीबनि जो हिसो हूंदो आहे उहो बि पंहिंजी फिर्ज में जेको पाड़े खाईंदो आहे उहो बि पंहिंजी फिर्ज में त बाबा इहे कोन कंदा कयो तव्हां में त कोई अहिड़ो न आहे न जेको सभु पंहिंजी फिर्ज में रखंदा आहियो न आहे अहिड़ो कोई त भाई जेको जंहिंजो हिसो आहे जेके मुस्तहिक ग़रीब आहिनि उन्हनि ताईं ज़रूर पहुचायो इहे ई ख़ुशियूं आहिनि जेके असां हिक ॿिए सां मिली करे वंडंदा आहियूं त अॼु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु असांजो शो स्पेशल छो आहे हिकु त ईद जो ॾिहाड़ो आहे उन सां गॾो गॾु अॼु होज मालो जे मंच ते तव्हां ॾिसी सघो था असांजे सिंध जा सितारा मौजूदु आहिनि असां सां गॾु होस्ट आहिनि मॉडल्स आहिनि एक्टर्स आहिनि सिंगर्स आहिनि डायरेक्टर्स आहिनि So all the stars here on the floor of Hoj Malo मां चाहींदुमि हिकु दफ़ो पंहिंजे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं वॼाए छॾियो मतलब मिली करे अज जो ॾियारो असां कंदासीं मज़ो कुछ तव्हांखे ॿुधाईंदासीं कुछ तव्हां खां ॿुधंदासीं ठीक है सब खां पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जे असांजे शो में असां सां ताउन कयो आहे नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का नेल्सन पेंट आला मयार का नेशनल पेंट ब्रांड है ये आपको 25% एक्स्ट्रा कवरेज देता है जिससे आप कम पेंट के मिकदार से ज्यादा एरिया पेंट कर सकते हैं उन सां गॾु असां सां आहे मैकडोनल्ड्स आई एम लविंग इट ऐं असां सां ताउन कयो आहे पांडा इंडस्ट्री सफ़ाई और हिफ़ाज़त साथ साथ उन सां गॾो गॾु सेंट डायनेस्टी सां गॾु आहे सेंट डायनेस्टी परफ्यूम्स वो खुशबू जो दिलों को छू जाए सेंट डायनेस्टी के परफ्यूम्स ना सिर्फ लंबे अरसे तक कायम रहने वाले हैं बल्कि कीमत में भी इंतहाई मुनासिब हैं सेंट डायनेस्टी वेयर फ्रेग्रेंस मीट रॉयल्टी KTN की जानिब से सेंट डायनेस्टी हासिल करें 10% डिस्काउंट अभी सेंट डायनेस्टी की वेबसाइट पर जाएं और ऑर्डर करें और प्रोमो कोड KTN10 यूज करके 10% डिस्काउंट हासिल करें उन सां गॾो गॾु प्रॉमिस गोल्ड ब्यूटी क्रीम में असां ताउन कयो आहे बने ब्यूटीफुल सिर्फ प्रॉमिस गोल्ड से असां सां गॾु आहे एडमिरल एक क्लासिक पाकिस्तानी ब्रांड है जो सिर्फ मर्दों के लिए बनाया गया है एडमिरल रियल ग्रूमिंग ये ब्रांड शेविंग फोम शेविंग क्रीम आफ्टर शेव बॉडी वॉशेस और परफ्यूम्स में एक्सपर्ट है हर रोज का कॉन्फिडेंस और फ्रेशनेस एडमिरल के साथ गारंटीड है
उन सां गॾोगॾु ब्रूच बि असां सां ताउन कयो आहे। ब्रूच के एक प्रीमियम यूनिसेक्स ब्रांड है जो अपनी फ्रेग्रेंसेस के लिए मशहूर है। मेन और विमेन दोनों के लिए एलिगेंट और लॉन्ग लास्टिंग परफ्यूम्स ब्रूच की पहचान है। इस ब्रांड में टेल्कम पाउडर, बॉडी स्प्रेज एंड पर्सनल केयर प्रोडक्ट्स की भी वाइड रेंज है। ब्रूच fragrance that defines you। उन सां गॾोगॾु मारूफ मसाला बि असां सां ताउन कयो आहे। लो टेम्परेचर ग्रेडिंग टेक्निक्स पे तैयार किया जाता है। माहिरीन की ज़ेर निगरानी तैयार किया जाता है। केमिकल फ्री, नो MSG क्वालिटी और प्रायोरिटी। उन सां गॾोगॾु असां सां आहे ग्रीन केमिकल जे सां ताउन कयो आहे। अर्बन किड्स सां ताउन कयो आहे। उन सां गॾोगॾु फ्लेवर फूड सां गॾु आहे क्योंकि खालिसपन से बनती है बात। त ही आहिनि अॼु जा स्पॉन्सर्स जंहिंजा गिफ्ट्स ईंदा तव्हां ताईं। त हिकिड़ो दफ़ो इन्हनि जे लाइ ताड़ियूं ठहंदियूं, खोड़ सारियूं ताड़ियूं तव्हांजे तमामु स्पॉन्सर्स जे लाइ। त भई हाणे असां बाक़ाइदा पंहिंजी गेम्स जो सिलसिलो कंदासीं स्टार्ट। पर उन खां पहिरियों हिकिड़ी अनाउंसमेंट आहे, स्पेशल अनाउंसमेंट, छो जो अॼु स्पेशल ॾींहुं आहे। अॼु स्पेशल ॾिहाड़ो आहे। स्पेशल सितारा असां सां गॾु आहिनि ऐं उन सां गॾोगॾु मां अकेलो अॼु होस्ट न कंदुमि। मूंसां गॾोगॾु ॿिया बि को होस्ट हूंदा जेके हिते अची करे असां गॾिजी तव्हांखे एंटरटेन कंदासीं। त पोइ अॼु जेका को होस्ट आहे जंहिंखे मां हिते अनाउंस करण वारो आहियां, मां चवंदुमि मां रियली में उन्हनि जो फैन आहियां। शी इज़ अ वंडरफुल होस्ट ऐं हुननि जी जेका लफ़्ज़नि जी चूंड हूंदी आहे that really attracts me। तो पोइ देर न कंदासीं, तव्हांजी मुंहिंजी भरपूर ताड़ियुनि में असां वेलकम कंदासीं one and only शाज़िया करवी। अस्सलाम वालेकुम, ईद मुबारक शाज़िया, कहिड़ा हाल? मुबारक, बिल्कुल ठीक ठाक। तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, आई एम गुड इनफ। ईद जे ॾींहुं तव्हां ॾिसी सघो था, आई एम वेरी हैप्पी। ज़बरदस्त हुजण बि खपे। सो ईद मुबारक। हिन पासे ते जेके मौजूद आहिनि मां सभिनी खे बि ईद मुबारक। ऐं मां ॾिसां पई तव्हांजी ओपनिंग में वेठी ऐं एतिरी एनर्जी। थैंक यू माय गॉड, थैंक यू वेरी मच, थैंक यू वेरी मच। अॼु मिली करे ये रंग जमाईंदासीं। बिल्कुल Energy बिल्कुल हूंदी, बिल्कुल। ख़ुशियूं हूंदियूं ऐं प्यार हूंदो, गिफ्ट्स हूंदा ऐं ॿियो घणो कुझु हूंदो। घणो कुझु हूंदो, पर उन खां पहिरियां शाज़िया खां मां ज़रूरु पुछंदुसि तव्हां छाजी कुर्बानी कई आहे? सच ॿुधायां कूड़ ॿुधायां? सच सच ॿुधाइणो आहे, सच। टू बी वेरी ऑनेस्ट, चूज़ो। हाँ? या चूज़ो? ओके जी। त शाज़िया मिली करे जेको आहे त अॼु असां जेको आहे त होस्ट बि कंदासीं ऐं उन सां गॾोगॾु गेम्स बि खेॾंदासीं। असांजा आर्टिस्ट अची करे गेम्स खेॾंदा। हिन जो मतिलबु अॼु मुक़ाबिलो थींदो आर्टिस्टनि जे विच में ऐं ॾिसूं था केरु पाण सां खणी थो वञे गिफ्ट्स। त मां चाहींदुमि हिकिड़ो कमु कंदासीं, असांजूं भेणियूं फीमेल्स बि हिते आहिनि ऐं मेल्स बि हिते आहिनि। सो डेफिनेटली तव्हां फीमेल आहियो, मां चाहींदुमि तव्हां फीमेल्स खे सपोर्ट कयो। त मां मेल्स पंहिंजे जेके भाउर उन्हनि खे सपोर्ट कंदुमि, ठीकु आहे? भाउरो तयार आहियो? खटणो आहे त ताड़ी वॼाए ॾेखारियो मुंहिंजा भाउरो। ॾिसो बाबा, ॾिसो एनर्जी, ॾिसो एनर्जी, ॾिसो मुंहिंजे भाउरनि में वधीक आहे। हिन पासे ते एनर्जी वधीक आहे। ऐं ॾिसो तव्हांजे साइड ताड़ियूं वॼनि थियूं या नथियूं वॼनि? ॿिन्हिनि साइडनि ते भेणियूं आहिनि। मां चुपड़ी करे बीहंदमि, वॼाइणियूं अथव त वॼायो, ॾिसां वॼनि थियूं या नथियूं वॼनि। उहो मज़ो न आहे, उहो मज़ो न आहे। भई इज़त जो सवाल आहे, हाणे त वॼायो। ठीकु आहे, हाणे तव्हां वारो पासो। अच्छा, पासा ॿिन्हिनि साइडुनि ते भेणूं बि आहिनि, फीमेल्स बि आहिनि, ॿिन्ही साइड ते मेल्स बि आहिनि, ठीकु आहे? ठीकु आहे। त फीमेल्स खे तव्हां सिलेक्ट कंदो, मेल्स खे मां सिलेक्ट कंदुमि गेम्स जे हिसाब सां, ठीकु Okay. आहे? पर हिन टाइम वटि कुझु क्वेश्चन्स आहिनि ऐं कुझु टंग ट्विस्टर्स आहिनि जेके असां पुछंदासीं पंहिंजे हिन सितारनि खां, ठीकु आहे? ठीकु त मां हिकिड़ो आहे। कमु कंदुमि, सवालात मां पुछंदुसि, तव्हां सिलेक्ट कंदो पंहिंजी मर्ज़ी सां कंहिंखे जवाब ॾियणो आहे, ठीकु आहे? ठीकु आहे। त सभ खां पहिरियां जेको आहे त असां पांडा केमिकल जे ताउन सां क्वेश्चन्स कंदासीं, सफ़ाई और हिफ़ाज़त साथ साथ पांडा केमिकल्स। त पांडा जो पहिरियों क्वेश्चन आहे, सफ़ा इज़ी क्वेश्चन्स आहिनि, ईद सां रिलेटेड आहिनि। मुंहिंजो पहिरियों क्वेश्चन आहे त
कुर्बानी जे गोश्त खे केतिरनि हिस्सनि में विरहायो वेंदो आहे? शाजिया, ओवर टू यू। ॿई साइड तव्हां जा आहिनि। आहा You can repeat the question as well. मां ॾिसां पई कंहिंजा हथ कहिड़े पासे ना हथ वधीक मथे आहिनि ऐं एनर्जी कहिड़े पासे ॾे आहे। कुर्बानी जे गोश्त खे केतिरनि हिस्सनि में विरहायो वेंदो आहे? अकरम साहब वरी सां कुर्बानी जे गोश्त खे टिनि हिस्सनि में विरहायो वेंदो आहे। खणनि में, टिनि हिस्सनि में, ॿिनि में, टिनि में, टिनि में। सही जवाब, बिल्कुल सही जवाब, बिल्कुल सही जवाब। खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि। राइट आंसर। पांडा केमिकल जो गिफ्ट इन्हनि सां गॾु वेंदो, जल्दी सां खणी वेंदा। पांडा केमिकल सफ़ाई और हिफ़ाज़त साथ साथ त ही गिफ्ट वेंदो तव्हां सां गॾु। त ईंदासीं पंहिंजे नेक्स्ट क्वेश्चन जी तरफ़। उहो बि आहे पांडा केमिकल जे ताउन सां सफ़ाई और हिफ़ाज़त साथ साथ। मुंहिंजो क्वेश्चन आहे त अच्छा, आई थिंक एवरीबडी नोज़ दिस। सभिनि खे हिन क्वेश्चन जी ख़बर हूंदी। ही जेका वॾी ईद आहे कहिड़े इस्लामी तारीख़ ते मनाई वेंदी आहे? सिर्फ़ हथ मथे करणो आहे। सफ़ा आसान ये सफ़ा 12 सवाल आहे, ठीक है? आर्टिस्ट आहिनि, थोड़ा तो मुश्किल सवाल हो जी जाना। जी। अच्छा शाजिया, ओवर टू यू। ब्यूटीफुल लेडी। ज़िलहज जी 10 तारीख़। जी, ज़िलहज जी 10 तारीख़। बिल्कुल सही जवाब। तव्हां सां गॾु में पांडा केमिकल्स जो वेंदो गिफ्ट। मुझे ख्याल में थोड़ा मुश्किल सवाल हुजण खपनि ई त सफ़ा सिंपल मां आहे। चवां थो अॼु ईद जो ॾियारो आहे, हिननि जे लाइ असां सवाल इज़ी खणी आया आहियूं, ठीकु आहे? मुश्किल हुजण त मज़ो दे शुड आंसर वेल, ठीकु आहे? Okay. त हाणे असां क्वेश्चन कंदासीं प्रॉमिस गोल्ड जो, ठीकु आहे? प्रॉमिस गोल्ड जो असां क्वेश्चन कंदासीं बने ब्यूटीफुल सिर्फ़ प्रॉमिस गोल्ड से। मुंहिंजो सवाल आहे त अच्छा, ही सवाल बल्कि तव्हांजो आंसर ही असांखे ॿुधणो आहे हिन में। हिन ईद ते कहिड़ो खाधो शौक़ सां खाधो वेंदो आहे? कौन सा खाना है जो शौक़ से खाया जाते हैं? शाजिया, मां चवां तो असांजी स्पेशली जेको क्वेश्चन कयूं न, असांजी शेफ महरीन वेठी आहे। शेफ महरीन। शेफ महरीन, वंडरफुल शेफ ऑफ KTL। त असां हिननि खां पुछंदासीं छो जो कुर्बानी थींदी आहे तो कौन कौन सी ऐसी डिशेस हैं जो इस ईद पे बनती हैं? जी, सबसे पहले तो सबको ही ईद मुबारक। खैर मुबारक। ईद पे मोस्टली लोग जो है बारबेक्यू शौक से खाते हैं। बारबेक्यू, कोरमा, कौरमा, बिरयानी, बिरयानी, टिक्के, टिक्के, टिक्का बोटी। टिक्का बोटी। मैं क्या शौक से खाती हूँ? मैं तो सब शौक से खाती हूँ, लेकिन बिरयानी मेरी फेवरेट है। हाय महरीन, मुंह में पानी ॾेई छॾियो। बिल्कुल तव्हां सां गॾु प्रॉमिस गोल्ड ब्यूटी क्रीम जो हैम्पर वेंदो, इनके लिए बहुत सारी तालियां होनी चाहिए महरीन जे लाइ। ऐं असां नेक्स्ट क्वेश्चन जी तरफ़ वधंदासीं शाजिया। ऐं नेक्स्ट क्वेश्चन बि आहे प्रॉमिस गोल्ड ब्यूटी क्रीम जे ताउन सां। ऐं मुंहिंजो क्वेश्चन आहे त अच्छा, दुंबे ऐं बकरे में कहिड़ो फ़र्क़ु आहे? हा, इट्स अ ट्रिकी क्वेश्चन। लिटिल बिट फनी भी चई था सको। अच्छा, साम्हूं हथ मथे थियो आहे वैसे। तव्हां जेका पुछण चाहियो, दुंबे ऐं बकरे में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे? सवाल ॾाढो इंटरेस्टिंग आहे। लेट्स सी आंसर केतिरो फनी थो अचे ऐं केतिरो इंटरेस्टिंग थो अचे। अस्सलाम वालेकुम, सभिनी खे ईद मुबारक। खैर मुबारक। दुंबे ऐं बकरे में इहो फ़र्क़ु आहे त दुंबो 6 महीननि जो हिलाल थींदो आहे ऐं बकरो जेको आहे 12 महीननि जो हिलाल थींदो आहे। असांजे सीनियर रिस्पेक्टेड जेको आहे त बख्शण बिराण साहब बि चयो आहे न। ओके, पोइ मुंहिंजे ख्याल में इन्हनि खे ख़बर हूंदी त राइट। पोइ मुंहिंजे ख़्याल में इन्हनि खां पुछूं असां। सर 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 माशाल्लाह, तव्हां लफ़्ज़नि जा माहिर आहियो, कुझु न कुझु जुगाड़ करे वेंदो। आई नो। जी, सभ खां पहिरीं तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी ऐं ॾे तोड़े परॾे में वेठल सभिनी साणे वासियुनि खे ईद जूं वाधायूं हुजनि। ॾाढी ख़ुशी पई थिए जंहिं टेम्पो में तव्हां ॻाल्हायो था न, मां पंहिंजो उहो ज़मानो यादि थो करियां। थैंक यू, शुरूआती थैंक यू, दौर। थैंक यू, थैंक यू। सिधी सही ॻाल्हि आहे, उहो त दुंबो आहे, उहो रिढ जो निर हूंदो आहे ऐं बकर त बकर हूंदो आहे। न, पोइ बि हिकिड़ो डिफरेंस आहे ॿिन्हिनि में। अहिड़ो डिफरेंस आहे हुन में, इहो ई हाल आहे। अच्छा, ॿियो केरु ॿुधाईंदो? जी जी, चना था कोई एनीबडी हूंदी आहे न हुन में। जी, इहो ई आहे, ऐं चकी हूंदी आहे। अच्छा अच्छा अच्छा, ॿिए कंहिंखां पुछूं था, ठीकु आहे। कोई एॾो फ़र्क़ु न आहे। थी थो सघे कोई असांखे ऑथेंटिक जवाब हिकिड़ी ॾे। ॻाल्हि आहे त दुंबो पंहिंजी ज़बान जी ॿोली जो लफ़्ज़ ई न आहे न, सची थो ॿुधायां।
घेटो चवंदा आहियूं अच्छा तव्हां जे लाइ आसान था कयूं सिंधीअ असां में, हा। उन्हनि जी खल में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे हाणे आसान भाई हुनखे आसान करे ॾिसो हिकिड़ो मिनट सिंपल ॻाल्हि आहे त दुंबो चओ या घेटो चओ उहो रिढ जो नर आहे ठीकु आहे ऐं बकर बकर आहे सही अच्छा नो कीअं अच्छा ॿियो केरु ॿुधाईंदो असांखे ॿियो केरु ॿुधाईंदो मूंखे लॻे थो अञा हिन में कुझु शाजिया twist हेॾां आहे। बि त मथे थियनि Twist पिया आहे। ज़ोए बि छा पुछो आहे तव्हां हुन अच्छा पासे अच्छा हलो। हेॾां अचो दुंबे ऐं बकरे में छा फ़र्क़ु आहे वैसे होस्ट खे ई न आहे ख़बर त हिननि खां छा पुछां अच्छा दुंबे ऐं बकरे में फ़र्क़ु छा आहे ठीकु आहे दुंबे बकर में दाल ऐं ॿिए जो फ़र्क़ु आहे ओके दाल नहीं? एनीबडी एल्स no. एनीबडी एल्स दुम्बे और बकरे में फ़र्क ये है कि दुम्बे के सींग नहीं होते और बकरे के सींग होते हैं और जो है इज इट राइट मैरीन चवे थी दुंबे के सिंग ना हूंदा आहिनि बकरे के सिंग हूंदा और आहिनि दुम्बे की खाल में फ़र्क होता है अच्छा दुम्बे खाल और में क्या बकरे- फर्क होता है अगर आपने इसके- बताया सवाल जवाब सही है देखिए खाल में क्या फर्क होता दुम्बे है की खाल से जो है ना वो वूल बनता है जो हम स्वेटर्स बनाते जी। हैं ठीक है रुआ होता है और बकरे की खाल से वो नहीं बनता है चलो करीब तरीना मनी वठाऊं नो अञा अञा मञी वठूं। अञा पुछी सघूं था अञा काफ़ी अच्छा शादी पुछिया छा थी चवे हिकिड़े जी खल ते ॿी जी खल ते यू नो आप बिल्कुल जवाब के करीब हैं लेकिन मुंहिंजे ख्याल में मनी वठाऊं हे, हाणे हुन पासे खां वधीक गोड़ पियो थिए मां तव्हां ते छॾे ॾिनो Okay. सर बि तव्हांखे सर छॾे बख्शण अगेन बुनियादी ॻाल्हि आहे त हिन सवाल में एॾा तज़ाद पैदा थी विया आहिनि पहिरीं ॻाल्हि इहा आहे त इहो सुवालु हिते रिजेक्ट थो थिए त दुंबो असांजो आहे ई कोन्हे यार पाण सिंधी माण्हू आहियूं घेटो थींदो आहे सिधी सही ॻाल्हि आहे सो ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि सुवाल ताईं पहुची वियासीं ओके तव्हां असांखे जेको आहे त गिफ्ट ॾींदो आहे सर जिन खे गिफ्ट ॾींदा प्रॉमिस गोल्ड जो गिफ्ट ॾींदा प्रॉमिस जवाब गोल्ड जो बिल्कुल मुझे ख्याल में तो हाणे त सही थी वियो न जी अच्छा नेक्स्ट क्वेश्चन जी तरफ़ ईंदासीं ठीकु आहे हाणे कोई अहिड़ो क्वेश्चन न कंदासीं जेको कंफ्यूजन पैदा करे ठीकु आहे हाँ बिल्कुल ठीक है, next. कंफ्यूजन में जेको मज़ो आहे न ओके नेक्स्ट क्वेश्चन Simple असां सवाल में कंदासीं प्रॉमिस गोल्ड जे ताउन सां ई कंदासीं मूंखे इहो ॿुधायो इट्स वेरी इज़ी क्वेश्चन तमामु इज़ी क्वेश्चन आहे हिन ईद ते जेका नमाज़ थींदी आहे उन नमाज़ जूं केतिरियूं रकातूं हूंदियूं आहिनि वॾी ईद जी नमाज़ में केतिरियूं रकातूं हूंदियूं आहिनि जी शादी हिन आवड़ पासे ना कहने हथ मथे आहिनि हाँ उहे ईद उल अज़हा जेके आहिनि उन जेके ॿ रकातूं फ़र्ज़ ठीक है बरकातूं फर्ज़ हूंदियूं आहिनि सही जवाब तव्हां सां गॾु बे वेंदी ही प्रॉमिस गोल्ड ब्यूटी क्रीम जो हैम्पर ऐं असां नेक्स्ट क्वेश्चन जी तरफ़ ईंदासीं अच्छा लास्ट क्वेश्चन बल्कि कंदुसि मां Okay. ऐं इहो क्वेश्चन असां कंदासीं प्रॉमिस गोल्ड जे ताउन सां ही ऐं मुंहिंजो सवाल आहे त हिन ईद ते जेके जानवर ज़बह कया वेंदा आहिनि उन्हनि मां सभ खां वॾो जानवर कहिड़ो आहे जंहिं जानवर जी कुर्बानी कई वेंदी आहे उन्हनि मां सभ खां वॾो जानवर कहिड़ो आहे जी शाज़िया ओवर टू यू सभ खां वॾो जानवर बैक साइड ते बि ॾिसो किथे बिल्कुल बिल्कुल जी। जावेद अख्तर नाज़ ताकाणी अमाना अच्छा पई जी जावेद भाई मुंहिंजी तरफ़ां सॼी दुनिया में रहंदड़ सिंधियुनि खे ईद मुबारक ख़ैर मुस्लमाननि मुबारक। खे ईद मुबारक हिन ईद ते जेको सभिनी खां वॾो जानवर कुर्बान कयो वेंदो उन जो नालो उठ अच्छा ही तव्हां हेॾे होॾे इशारो काॾे पिया कयो हिते त को उठ मौजूदु न आहे उठ साईं तव्हां बीहारे ॾिसो मुंहिंजे पासे सही जवाब तव्हां सां गॾु बि प्रॉमिस गोल्ड ब्यूटी क्रीम जो ही हैम्पर वेंदो ऐं उन खां पोइ असां शाज़िया ईंदासीं कुझु टंग ट्विस्टर्स आहिनि जेके असां इन्हनि खां पुछंदासीं ऐं हाणे असांजा इन्ही नेल्सन पेंट्स जे ताउन सां ठीकु आहे Okay. नेल्सन पेंट्स रंग ज़िंदगी का सभ खां पहिरियों टंग ट्विस्टर आहे तव्हांखे चवणो आहे 10 दफ़ा छा चवणो 10 आहे? दफ़ा चवरायूं 5 दफ़ा चवरायूं ओके
तव्हांखे चवणो आहे कारो करेलो नीरो करेलो 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 तव्हांखे चवणो आहे 10 दफ़ा केरु ॿुधाईंदो पर जल्दी में जी शाज़िया अस्सलाम वालेकुम कारो करेलो नीरो करेलो 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 बिल्कुल सही जवाब जबरदस्त। तव्हां सां गॾु बि जेको आहे त नेल्सन पेंट जो वींदो हैम्पर राजा फराज जल्दी सां उन्हनि खे नेल्सन पेंट जो हैम्पर ॾेईंदा ऐं हाणे असां नेक्स्ट टंग ट्विस्टर जी तरफ़ ईंदासीं तव्हांखे चवणो आहे तव्हांखां अच्छा छा चवणो आहे मां त चवां थो पहिरियों तव्हां खां ॿुधंदासीं पोइ असां उन्हनि खां ॿुधंदासीं चवणो छा तव्हांखे 10 टाइम्स चवणो आहे कड़वी ककड़ी 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 तव्हांखे आई विल ट्राई कड़वी ककड़ी कड़वी ककड़ी जल्दी जल्दी में चवणो आहे कड़वी ककड़ी कड़वी ककड़ी कड़वी ककड़ी कड़वी ककड़ी कड़वी ककड़ी कड़वी ककड़ी ओके त इहो ई हाणे असां तव्हां खां पुछंदासीं तव्हांखे ॿुधाइणो आहे कड़वी ककड़ी ओके कड़वी जी। ककड़ी मुझे ख्याल में हिन पासे ना ॾिसजे जी। कंहिंजो हथ मथे आहे जी कड़वी ककड़ी 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 ओके सही सही बिल्कुल सही तव्हां सां गॾु बि वेंदो ही नेल्सन जो हैम्पर ऐं हाणे लास्ट असां टंग ट्विस्टर शाज़िया पुछंदासीं हिननि खां ठीकु आहे Okay, okay, ऐं हाणे हिननि खे ॿुधाइणो आहे त लाल लड़की लाल लकड़ी ठीकु आहे लाल लड़की लाल लकड़ी लाल लड़की लाल लकड़ी लाल लड़की लाल लकड़ी लाल लकड़ी ठीकु आहे लाल लड़की लाल लकड़ी तव्हांखे ॿुधाइणो आहे ठीकु आहे पर पुछंदी शाज़िया पंहिंजी मर्ज़ी ते कंहिंखां बि ओके पर हिन खां जी। वधीक मुश्किल मूं वटि हुयो ख़ैर उहो तव्हां इन खां बाद में पुछिजो ठीकु आहे ओके केरु ॿुधाइण चाहींदो हिन पासे ॾे लाल लड़की लाल लकड़ी लाल लड़की लाल लकड़ी लकड़ी मुझे ख्याल में जंहिंखे लाल कुर्तो पातल आहे हुन ॾांहुं वञो छा ख़्याल आहे कामरान लाल लकड़ी लाल लड़की लाल लकड़ी हाँ, लाल लड़की लाल लकड़ी हाँ लाल लड़की लाल लकड़ी लाल लड़की लाल लकड़ी लाल लकड़ी लाल लकड़ी लाल लकड़ी लाल लकड़ी लाल लड़की लाल लकड़ी लाल लाल लड़की लड़की लाल लकड़ी ठीक है लाल लड़की लाल लकड़ी लाल लड़की लाल लकड़ी लाल लकड़ी लाल लड़की लाल लंगड़ी लाल लड़की लंगड़ी लाल लड़की लाल लकड़ी 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 शाज़िया ॿुधाईंदी त सही हुया न हुयो न वाह बिल्कुल भी न लाल लड़की हुई लाल लकड़ी हुई ऐं लंगड़ी थी वई अलाए छा थी वियो त ॿियो कंहिंखां पुछणु चाहींदो ॿियो कंहिंखां पुछणु चाहींदो से कोई ट्राई करना हिन चाहे साइड ट्राई कयो शाज़िया शाज़िया ट्राई दियो हिन पासे दे हाँ केरु हिन आहे ट्राई दियो ओ शानज़े 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 छोकिरियुनि खे मौक़ो मिलणु खपे इक्वालिटी लाल लड़की लाल लकड़ी 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 वाह भाई तव्हां त रैपिंग स्टाइल में ॿुधायो असांखे वंडरफुल वंडरफुल तव्हां सां गॾु बि ही नेल्सन पेंट जो हैम्पर वेंदो त शाज़िया अगरि तव्हांजे माइंड में देयर इज एनी टंग ट्विस्टर यू कैन आस्क एनी ऑफ द स्टार मां उर्दू में ॿुधायां हाँ चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदी के चम्मच से चांदनी चौक पे चटनी चटाई चटनी चटाई हाँ। मूंखां ई विसरी वियो ओके केरु चवणु चाहींदो चंदू की चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक पे चांदी के चम्मच से चटनी चटाई न मां चई वियमि न भाउ चई वियमि हिन पासे ॾे केरु ओ जावेद भाई इज ओनली वन हिम्मत कई है जावेद अख्तर नाज ओके जावेद भाई
तव्हां खां पुछंदासीं चई वेंदो न ओके मिस्टर टाकाणी चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक पर चटनी चटाई। हाँ चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक पे चांदी के चम्मच से चटनी चटाई। न चयो सही न चयो ना ask anybody else को ॿियो okay को ॿियो ओके लेट्स सी गर्ल्स पावर Sam Khan with us, one of the best newscasters. चंदू के चाचा ने चंदू की Fast, चाची fast. को चांदनी चौक पे चांदी के चम्मच से चटनी चटाई। चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक पे चांदी के चम्मच से चटनी चटाई। चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक पे चांदी के चम्मच से चटनी चटाई। चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदनी चौक पे चांदी के चम्मच से चटनी चटाई। Very good, very good, very good, very good. खोड़ सारियूं उन्हनि जे लाइ ताड़ियूं थी वञनि तव्हां सां गॾु बि ही नेल्सन पेंट जो हैम्पर वेंदो पर सेगमेंट स्टार्ट करण खां पहिरियां हिकिड़ो शाज़िया जे लाइ टंग ट्विस्टर आहे तव्हां चई ॾेखारियो जेको हिते पियो आहे जेको दिलि चवे खणी वञो वॉशिंग मशीन खणी वञो जेको दिलि चवे खणी वञो तव्हां मूंखे 5 दफ़ा 4 दफ़ा ॿुधायो ठीकु आहे 4 टाइम्स ओनली कोशिश कोशिश तव्हांखे ॿुधाइणो आहे मुइलो रियाणी रुलियो लोरियो रुलड़े लोरिया रुल मुइलो रियाणी रुलियो लोरियो रुलड़े लोरिया रुल मुइलो रियाणी रुलियो लोरियो रुलड़े लोरिया रुल सही ॾेखारियो अब भाई मशीन तव्हां खणी ओके मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे गिफ्ट आहे ओके ठीकु आहे त असांजो ही सिलसिलो ख़तम थिए थो हिते ऐं हाणे असां वधंदासीं पंहिंजे सेगमेंट जी तरफ़ गेम्स असां स्टार्ट कंदासीं डेफिनेटली असांजो जेको हाणे सेगमेंट आहे उन में असां वॉशिंग मशीन ॾींदासीं पर उन खां पहिरियां असां सोचियोसीं थोरी इंटरटेनमेंट थी वञे छो जो हो जमालो कंप्लीट पैकेज आहे जंहिंमें न सिर्फ़ु गेम्स पर उन में सिंध जा वॾा वॾा फनकार अचनि था तव्हांखे अची करे एंटरटेन कनि था त मां सोचियो हाणे हिकिड़ो सरप्राइज़ ॾिजे पंहिंजी ऑडियंस खे ऐं घुरायूं असां हिकिड़े बहितरीन सिंगर के जेको अची करे एंटरटेन कंदो असांजे हिन सितारनि खे बि ऐं असांखे जेके स्क्रीन ते ॾिसी रहिया उन्हनि खे बि छा ख़्याल आहे ज़बरदस्त आइडियो सुठो आहे सुठो आइडियो आहे सुठो आहे तव्हां छा था चाहियो म्यूज़िक थी वञे उहे आर्टिस्टनि वारी मूंखे अञा जोशो ख़रोश नज़र नथो अचे वाइब न आहे ज़बरदस्त ही साइड छो सुतो पियो आहे हुननि खे ॿुधायो त तव्हां हुननि खां घटि न आहियो ओके जी त हाणे असां जंहिं फनकार खे असां हिते इनवाइट कंदासीं वन ऑफ द बेस्ट सिंगर्स ऑफ अवर सिंध ऐं उन्हनि जा जेके बि सॉन्ग्स आहिनि न उहे टिकटॉक ते बि वॾा वायरल वेंदा आहिनि मिलियंस में उन्हनि जा जेको आहे त व्यूज़ वेंदा आहिनि मुंहिंजे ख़्याल में सभई सुञाणे विया हूंदा त केरु आहे डिफरेंट चैनल से तव्हां हिननि खे ॾिठो आहे त पोइ देरि न कंदासीं असां हिननि खे दिलि जी गहराइनि सां वेलकम कंदासीं तव्हांजे मुंहिंजे भरपूर ताड़ियुनि में we will welcome one and only शाहिद भंगवार अस्सलामुअलैकुम हितां अचो सभ खां पहिरियों तव्हांखे दिलि जी गहराइनि सां वेलकम कंदासीं ऐं ईद मुबारक ख़ैर मुबारक तव्हांखे बि दिली ईद मुबारक केटीन जे पूरी टीम खे केटीन जे पूरे सत खे मुंहिंजे तरफ़ां ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे ॾिसंदड़नि खे सभिनी सिंधवासियुनि खे ऐं बलोच भाइरनि खे दिली ईद मुबारक मुंहिंजे तरफ़ां माशाल्लाह अॼु ॾाढा एक्टिव नज़र पिया अचो थैंक यू तव्हां बि छा कलेजी वलेजी कुझु खाई आया हूंदा न ज़ाहिरी ॻाल्हि आहे सुबुह सां निकितासीं त नाश्तो करे कुझु न कुझु नाश्तो करे निकिता त ठीकु आहे देरि न कंदासीं शायदि भाई ॿुधायो अॼु असांखे छा पिया ॿुधायो इहो गीत आहे मुंहिंजो उहो तव्हांखे ॿुधायां थो ठीकु आहे तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में शाहिद भंगवार वाह भई मज़ो अची वियो ईद जे ॾियारे 4 छा 8 छा 16 छा अलाए केतिरा चंड लॻाए छॾिया असांजे हिन शो खे तव्हां ओके थैंक यू वेरी मच फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग ऐं खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञण रिस्पेक्टेड शाहिद भंगवार जिन जे लाइ हीअं कोन मोकिलींदासीं तव्हां सां गॾु गिफ्ट्स बि ईंदा प्रॉमिस गोल्ड ब्यूटी क्रीम तव्हां सां गॾु वेंदो नेल्सन तव्हां सां गॾु वेंदो फ्लेवो तव्हां सां गॾु वेंदो ऐं उन सां गॾोगॾु जी पांडा लिक्विड डिटर्जेंट भी तव्हां सां गॾु वेंदो थैंक यू वेरी मच ऐं हिते असांजो ही
परफॉर्मेंस बहुत ही पंहिंजी पुॼाणी ते ऐं शाज़िया मुझे ख्याल में हाणे असां के पंहिंजा सेगमेंट्स स्टार्ट करण घुरजनि गेम आहे उन में सा फीमेल्स के भी घुराईंदासीं मेल्स के भी घुराईंदासीं ऐं हुन में जेको विनर हूंदो हुन सां गॾु वेंदी वॉशिंग मशीन पर हुन खां पहिरियां वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो बसि ॾींदासीं ऐं ईंदासीं शाज़िया ठीकु आहे केॾांहुं बि न वञिणो आहे तव्हां ॾिसी रहिया सिंध जो सभ खां वॾो गेम शो हो जमालो भलीकार 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 हिकु भेरो वीर मां सभिनी खे भलीकार चऊं था हो जमालो में ऐं शाज़िया मां त चवां थो जेके जेके असांखे पंहिंजे घरां ॾिसी रहिया आहिनि तव्हां बारबीक्यू खे बि इंजॉय कंदा हूंदव वरी सोने ते सुहागो केटीएन जो ई हो जमालो सिंध जो सभ खां वॾो गेम शो जंहिंमें असां सां सितारा मौजूदु आहिनि बिल्कुलु ऐं सितारनि सां तमामु सुठी कचहरी पई थिए बिल्कुलु सुठी कचहरी पई थिए बिल्कुलु बिल्कुलु त पोइ हाणे छा ख़्याल आहे ॿिए सेगमेंट जी तरफ़ वधंदे ज़रूरु ओके जी राजा फराज जल्दी सां मूंखे ॾींदा हाणे जेको असांजो सेगमेंट आहे उहो नेल्सन पेंट जे ताउन सां सेगमेंट आहे रंग जिंदगी का नेल्सन पेंट आला मयार का नेशनल पेंट ब्रांड है ये आपको 25% एक्स्ट्रा कवरेज देता है जिससे आप कम पेंट के मिकदार से ज्यादा एरिया पेंट कर सकते हैं त नेल्सन जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे जेको आहे नेल्सन जो वज़न ही असां भेणुनि जे लाइ बि कंदासीं फीमेल्स जे लाइ ऐं मेल्स जे लाइ बि कंदासीं त सभ खां पहिरियां शाज़िया मां चवां थो ही फीमेल जे लाइ कंदासीं ठीकु आहे ऐं हिन में असां ॾींदासीं वॉशिंग मशीन वाह त पोइ कंहिंखे घुर्जे वॉशिंग मशीन हथ मथे करे ॿुधाईंदा ही असांजी फीमेल्स जे लाइ सेगमेंट आहे इन खां पोइ असां इहो ई सेगमेंट मेल जो बि कंदासीं ठीकु आहे हाणे फीमेल्स जे लाइ सेगमेंट जाते थोरो कमु कंदासीं शाज़िया जी 3 फीमेल्स तव्हां सिलेक्ट कंदो ऐं 3 फीमेल्स मां सिलेक्ट कंदुसि ठीकु आहे ठीकु आहे ओके जी त स्टार्ट कंदासीं अची वञो तव्हां हेॾां सिलेक्ट कयो तव्हां जेको अचणु चाहे ऐं मां हेॾां वेंदुसि केरु केरु अचणु चाहींदो असांजे नेल्सन जे वज़न सेगमेंट में तव्हां अची वञो तव्हां ॿियो केरु अचणु चाहींदो ॿियो केरु अचणु चाहींदो असांजे आपा तव्हां अचणु चाहींदा यू आर इग्नोरिंग मी You're not looking at me. जी जी साजिया सिलेक्ट कयूं भेणनि खे 1 2 3 4 भेणूं अञा असांखे 2 भेणियूं घुरजनि अञा 2 खपनि 2 भेनरूं असांखे घुरजनि अञा जेको अचणु चाहे हिन साइड बि शाज़िया हिन पासे तव्हां ठीकु आहे आपा अचो आपा आ जाए दिल जी गहराइनि सां वेलकम से तव्हांखे अचो ठीकु आहे ओके जी बिल्कुलु चेक कंप्लीट थी चुकियूं आहिनि असांजो भेणियूं ऐं हिननि जे विच में आहे हाणे मुक़ाबिलो त असां भेणुनि खे ॿुधाईंदासीं करिणो छा आहे ठीकु आहे फिलहाल म्यूज़िक थोड़ी घटि कंदा ताकि असां भेणुनि खे सम्झाए सघूं हाउ दे हैव टू प्ले दिस गेम जेका आहे नेल्सन जो वज़न ठीकु आहे शाज़िया नेल्सन जो वज़न जी ठीक है समझायो करणो छा है बिल्कुल तव्हांजे साम्हूं असां केतिरा बॉक्सेस रखिया आहिनि केतिरा 5 बॉक्सेस रखिया आहिनि हिन 5 ही बॉक्सेस में अलॻि अलॻि वज़न आहे कंहिंमें 1 किलो कंहिंमें 2 किलो कंहिंमें 3 किलो कंहिंमें 4 किलो ऐं 5 किलो तव्हांखे छा करिणो आहे हिन दॿनि खे हिन तरीक़े सां खणी ॾिसणो आहे ठीकु आहे जेको दॿो जेको बॉक्स तव्हांखे आयत छो न आई आयत तव्हां छो न आयो मां सम्झंदुमि तव्हां त ईंदो हिन सेगमेंट में एनीवेज़ तव्हांखे ॿुधाईंदा हलूं हिन तरीक़े सां तव्हां ही बॉक्सेस खणी ॾिसंदा जेको दॿो जेको बॉक्स तव्हांखे सभ खां हल्कड़ो लॻे घटि वज़न वारो लॻे उहो तव्हां रखंदव हिन साइड
हुन खां वज़नी हिते, हुन खां वज़नी हिते, हुन खां वज़नी हिते, ऐं हुन खां वज़नी हिते। हिन जो मतिलबु हिते अचणु घुरिजे 1 किलो, हिते 2 किलो, हिते 3 किलो, हिते 4 किलो, ऐं हिते 5 किलो। मतिलबु तव्हांखे वज़न जी तरतीब ॾियणी आहे, ठीकु आहे। अगरि तव्हांखे डिफिकल्टी थिए थी एक्सचेंज करण में, तव्हां दॿनि खे हेठि रखी करे बि एक्सचेंज करे सघो था, अगरि तव्हांखे ज़रूरत पवे त। ठीक है? ठीक है। शाज़िया तव्हां बि समझी विया? बिल्कुल समझी वियमि। इन्हनि खे सीक्वेंस ॾियणो आहे। हाँ। त तव्हांखे वधि में वधि ॾींदासीं 1 मिंट जो वक़्तु, पर जंहिं भेण, जंहिं अदी, जंहिं स्टार घटि में घटि टाइम में तरतीब ॾिनी, हुन सां गॾु नेल्सन पेंट जी वॉशिंग मशीन वेंदव, ठीकु आहे? ऑल द बेस्ट, ऑल ऑफ यू, ऑल गर्ल्स। आपा बि गर्ल ई थी लॻे वैसे बाय द वे। ओके, त पोइ हाणे शाज़िया स्टार्ट कंदासीं। बिल्कुल स्टार्ट करणु खपे। ठीकु आहे, त पोइ शाज़िया हाणे मां चवंदुमि ओवर टू यू। तव्हां सिलेक्ट कयो सभ खां पहिरियां केरु अचे, मां साइड ते थी वेंदुसि। एक्चुअली मां आपा जी वॾी फैन आहियां, सो मां पहिरियों इम्तिहान में आपा खे ई विझणु ओ चाहियां। पहिरियों ई आपा खे इम्तिहान में? आपा प्लीज। मां त चवां पोइ आपा पहिरीं, मां सम्झां पियो आपा पहिरियां परखंदी ॿियनि खे कीअं था खेॾनि। आपा तव्हां वटि न न ईअं कीअं थींदो? न न आपा ईअं न आहे, ईअं न आहे, उम्मीद हुजणु घुरिजे पाण ते, ठीकु आहे? ऑल द बेस्ट चवंदासीं। मुंहिंजी टीम टाइम ते रेडी आहे, काइंडली ॿुधाईंदा। मुंहिंजी टीम रेडी आहे, टाइम ते काइंडली मूंखे ॿुधाईंदा। ओके जी, 1 मिनट जो टाइम तव्हांखे ॾींदासीं। नेल्सन पेंट जो असांजो ही सेगमेंट आहे जस्ट 1 मिनट। सो 1 2 3 एंड हियर यू गो। स्टॉप थी वियो आपा? थी वियो? ओके, मूंखे ॿुधाईंदा केतिरे टाइम में आपा ही सीक्वेंस चयो आहे? 45 सेकंड्स में, 45 सेकंड्स में आपा इहो सीक्वेंस ठाहियो आहे। हाणे असांखे ॾिसणो इहो आहे त इहो सीक्वेंस सही आहे या सही न आहे, ठीकु आहे? शाज़िया हिकिड़ो कमु कंदासीं, तव्हां अची वञो, तव्हां हिकु हिकु दॿो ही खोलंदा, या ही मां तो खोला, नेक्स्ट तव्हां अची वञो, ठीकु आहे? ही तव्हां ॾिसी वठो, ही मां ओपन तो कयां, हिन खां पोइ नेक्स्ट सभु तव्हां ओपन कंदो, ठीकु आहे? ओके जी, सभ खां पहिरियां पहिरें बॉक्स जी तरफ़ ईंदासीं, ऐं हिन में हुजणु घुरिजे 1 किलो। आवाज़ अचणु घुरिजे। केतिरो? केतिरो? 1 किलो। अचो शाज़िया ॾिसो, एंड हियर वी, थोरो ईअं कैमरा खां, एंड हियर वी, आपा 2 किलो। हिकु न आहे। Anyways, thank you very much for coming and participating. ऐं हाणे असां पंहिंजी आपा सां गॾु गिफ्ट वेंदो, गिफ्ट जी जॻह इनको जल्दी से गिफ्ट आपा सां गॾु वेंदो, जल्दी सां हिननि खे गिफ्ट ॾींदा, ऐं असां भेणुनि खे चवंदासीं पंहिंजो फेस हुन साइड कंदा ताकि असां ही एक्सचेंज करे वठूं। जल्दी सां फराज़ अचो ऐं हिन दॿनि खे हेॾे होॾे करे छॾियो, हुन खां पोइ असां हुननि सां खेॾंदासीं। ओके जी, त नेल्सन पेंट्स रंग ज़िंदगी का। अच्छा शाज़िया, मां तो चवां त नेल्सन पेंट जेको आहे न, उहो पेंट आहे जेको तव्हांजी बिल्डिंग्स खे, तव्हांजे घरनि खे, तव्हांजी ऑफिसिस खे खूबसूरत तो बणाए छॾे, 4 चंड तो लॻाए छॾे। अच्छा, ही वो वारो पेंट है जी, नेल्सन पेंट, नेल्सन पेंट जी। शाज़िया ओवर टू यू, कंहिंखे सॾु कंदा? सेम। ओके जी, सो सैम विद अस। तव्हांखे बि 1 मिनट जो टाइम ॾींदासीं। मुंहिंजी टीम रेडी आहे टाइम ते? ओके जी, एंड हियर यू गो। Stop.
सही सोचे समझे ठीक है छा थो लॻे सेम ठीक हूंदो ठीक हूंदो ओके अचो शाजिया ही माइक मूंखे ॾींदा सभ खां पहिरियां 30 सेकंड्स में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं 30 सेकंड्स में हिन ॾींहुं सीक्वेंस आयो आहे नाउ वी हैव टू सी दिस सीक्वेंस सही आहे या न आहे सभ खां पहिरियों नंबर बॉक्स आहे इन में हुजणु घुर्जे 1 किलो एंड योर वी 1 kg सेकंड की तरफ ईंदासीं हिन में हुजणु घुर्जे आवाज़ अचणु घुर्जे 2 किलो एंड पूरा 4 किलो 1 ऐं 4 में तव्हांखे डिफरेंस नज़र न आयो हिननि जे विच में बि कुझु हूंदो आहे एनीवेज थैंक यू वेरी मच सैम तव्हां सां गॾु बि गिफ्ट वेंदो इनको गिफ्ट दीजिएगा जल्दी से ऐं हाणे असां सां गॾु आहिनि 4 भेणियूं नेल्सन पेंट जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे शाज़े छा थो लॻे हिननि 4 भेणनि मां केरु हूंदी विनर मुझे ख्याल में हिनमल ताईं जेका तरतीब रही है तो मूंखे कुछ भी नथो लगे सही सां सोचे समझे करे तरतीब ॾियणी आहे जी शाज़िया समझी उन खां पोइ अवां खे तरतीब ॾियणी आहे बिल्कुल ठीक है ऐं तहां जो टाइम स्टार्ट थिए थो हाणे जी अच्छा असां 4 ताईं पहुतासीं स्टॉप करे छॾियो मतलब 3 2 1 3 सेकंड्स हिननि बचाए छॾिया दैट मीन्स 57 सेकंड्स में हिननि इहो सीक्वेंस ठाहियो आहे तरतीब ॾिनी आहे 57 सेकंड्स में त ॾिसंदासीं हिननि जी तरतीब सही आहे या न आहे शाज़िया ओवर टू यू वंस अगेन सभ खां पहिरियां बॉक्स नंबर 1 आहे हिन में हुजणु घुर्जे 1 किलो एंड 1 kg जो ॿियो बॉक्स आहे हिन में हुजणु घुर्जे 2 किलो ऐं 2 किलो वाह भाई बॉक्स नंबर 3 छा थो लॻे शाज़िया मूंखे लॻे थो 3 हूंदो 3 किलो हूंदो 3 किलो हूंदो ओके लेट्स सी whether it is 3 kilo or not जी 3 let's see okay Gianni we 3 kg बिल्कुल 6 किलो ऐं हिन में हुजणु घुर्जे सभिनि जो आवाज़ अचे घणो 4 किलो तव्हां पहिरियां किथे तव्हांखे बि घुरायूं आहे न असां वॉशिंग मशीन जो सवाल हुयो ओके जी शाज़िया तव्हांखे छा थो लॻे हाणे तव्हां ॿुधायो मांखे लॻे थो 4 kg हूंदो बिल्कुल पक्की ॻाल्हि आहे मां चवां थो हिकिड़ो कमु था कयूं ही बॉक्स ओपन नथा कयूं ही था कयूं ॾिसूं था हिन में 5 हूंदो त हिन में डेफिनेटली 4 हूंदो ठीकु है लाज़िम आई हूंदो बिल्कुल बिल्कुल ओके जी ओके बॉक्स नंबर 5 and your way 5 kg and he 4 जबरदस्त very good तव्हां हेॾां अची वञो थी तव्हां हेॾां अची वञो ऐं बाक़ी पंहिंजो मुंहुं होॾे करे छॾियो होॾे मुंहुं घुमायो अच्छा शाज़िया थोरो हेॾां अचो मतलब हिन भेण बाक़ी भेणुनि खे टफ टाइम ॾेई छॾियो आहे बिल्कुल हा न टफ टाइम ॾेई छॾियो आहे हिन जो मतलब वॉशिंग मशीन त वेंदी ई वेंदी लेट्स सी मुक़ाबलो अञा बाक़ी आहे अगर सो पहिरियों कुझु चई नथो सघिजे
चई नथो सघजे अगर हू भेणियूं सीक्वेंस न बि ठाहे थी सघनि हिन ॾे त वेंदी ई वेंदी डेफिनेटली ठीक है ओके जी जस्ट सिलेक्ट द सिस्टर कहिड़ी ईंदी मेरे ख्याल से चूंकि मैं भी आरजे हूँ तो अब मैं चाहूंगी कि मैं आरजे को मौका दूं। ओके 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 आजो आचो सिद्रा। आचो 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 मुझी बहन आपको बताते चले कि 57 सेकंड से कम टाइमिंग में आपको सीक्वेंस बनाना है अगर उससे ज्यादा टाइम लग गया तो हम खोल के नहीं देखेंगे ठीक है तो 57 सेकंड तैयार का हो घट सिद्रा? है ओके जी शादिया सिद्रा ओवर टू तैयार है सो आपका वक्त शुरू होता है अभी। जल्दी जल्दी टाइम घटाए मुकाबला सकता है वेरी गुड नेल्सन पेंट रंग जिंदगी का जी जल्दी मुझे बैठ जल्दी वेरी लेस टाइम 9 8 7 स्टॉप हिन जो मतलब 6 सेकंड्स बचाए छड़िया आहिनि दैट मींस 54 सेकंड्स में हिनन ही सीक्वेंस ठायो आहे असांजी भेण तरतीब ठाई 57 सेकंड में ऐं भेण ठाई आहे 54 सेकंड में पर ॾिसंदा से ही तरतीब सही आहे या न आहे मां शुरू हितां स्टार्ट कंदो ठीक आहे सो लेट्स सी हिन बॉक्स में घणा केजीस आहिनि हिन में हुजण घुर्जे 5 किलो केतिरो 5 किलो लेट्स सी यो वे 5 किलो वेरी गुड वाओ सिद्रा आई हिन में हुजण घुर्जे 4 किलो चल जी 4 किलो हिन में हुजण घुर्जे 3 किलो साथो लगे ट्रे हूंदा जी शादिया तांखे साथो लगे ट्रे हूंदा मूंखे लगे तो 3 हूंदो पक्की ॻाल्हि आई थिंक पक्की ॻाल्हि I guess. जी 2 3 बाकी बचा बॉक्सेस जी ओपन दिस अच्छा 1 वारे थींदो हिन जो मतलब हिन में हुजण घुर्जे 1 किलो लेट्स सी हिन में 1 किलो आहे या ना है चले शादिया ऑन योर वे 1 kg नहीं आहे मुकाबलो थी वियो बराबर न थियो बराबर थियो मुझी भेण 57 सेकंड में 57 आई भेण जेको आहे त 54 सेकंड्स में सो थैंक यू वेरी मच अदी तमा पंहिंजी जगह ते वेही सघो था हिननि सां गिफ्ट हैम्पर वेंदो जल्दी सां हिननि खे गिफ्ट ॾींदा ही नेल्सन पेंट जो हिननि सां गिफ्ट वेंदो रंग जिंदगी का शादिया हिन जो मतलब आहे हाणे ताईं जो जेको हाईएस्ट स्कोर आहे जी क्या होना चाहिए जी 54 सेकंड्स में 54 हिन जो मतलब बाकी भेणन के 54 सेकंड्स का घट टाइम में तरतीब ॾियणी आहे ठीक है जी जी मुकाबलो सख्त थी वियो आहे जी मुझी भेण सीधा थी वञो अदी जी शानजे आई थिंक तमाम ट्राई कयो हाणे जी शानजे लाइ तमाम घणियूं ताड़ियूं ओके अचो तव्हां खे 54 सेकंड का घट टाइम में तरतीब ॾियणी आहे अगर 55 सेकंड थियो त असां दॿा खोले कोन ॾिसंदासीं ठीक है ऑल द बेस्ट तव्हां खे चवंदासीं नेल्सन पेंट जा असांजो ही सेगमेंट आहे जी शाजिया जी तव्हांजो टाइम स्टार्ट थिए थो हाणे जी
स्टॉप घणा सेकंड्स है ॿुधाईंदा 32 seconds 32 only but a second only 32 seconds आरफा के लिए आरफा ना very मुकाबला हो less सकता 32 seconds में very good very well done अगर ही सीक्वेंस सही आए त वाह वाह जबरदस्त अगर सही ना आए त टाटा बाय बाय ते स्टार्ट कंदासीं हाणे लेट्स सी ही सीक्वेंस सही आए या ना आहे 32 seconds कॉन्फिडेंस आहे या ओके चाचा व्हाट डू यू थिंक खणी ॾिसां ना मूंखे लगे तो हिकु हूंदो Yeah. चले जी ॾिसूं था हिकु आहे या न आहे ओके And your way, one kg. ईंदासीं सेकंड बॉक्स जी तरफ़ ऐं हिन में हुजण घुर्जे 2 किलो हूंदो या न हूंदो 2 किलो हूंदो या न हूंदो छा था चओ जेके चवंदा हूंदो उहे हथ मथे कनि ऐं जेके चवंदा न हूंदो उहे हथ मथे कनि अबा हूंदो वारा घणा आहिनि हूंदो वारा घणा आहिनि एॾा ठीकु आहे ओके लेट्स सी त हूंदो वारनि जो And your way. Oh! 3 kg. Thank you very much. तव्हां सां गॾु में नेल्सन जो हैम्पर वेंदो. Thank you very much for coming and participating. Last भेण सां गॾु आहे आरफा ओके सो पहिरियों डबन खे हेॾो ॾे करे वठनि हा ओके जी जल्दी सां दॿा हेॾे होॾे करे वठंदा हुन खां पोइ लास्ट भेण सां गॾु आहे अच्छा शाज़िया हाणे लास्ट भेण खे घटि में घटि केतिरे टाइम में सीक्वेंस ठाहिणो आहे तव्हां ॿुधायो आई थिंक 30 31 न हू त भेण सही न ठाहियो जंहिं भेण सही ठाहियो आहे 54 seconds में अधी अचो हिन जो मतिलबु तव्हांखे खटण जे लाइ 53 seconds में ठाहिणो आहे 53 seconds तव्हां वटि आहिनि 53 सेकेंड अगरि 55 सेकेंड लॻायो त खोले कोन ॾिसंदासीं छॾे जी तयार आहियो ठीकु आहे त आरफा जो टाइम हाणे शुरू थिए थो स्टार्ट जल्दी टाइम कटा है बिल्कुल स्टॉप इयो अच्छा बस इयो स्टॉप जी मूंखे ॿुधाईंदा केतिरो टाइम 46 seconds में हिननि तरतीब ॾिनी आहे हिन जो मतिलबु अगरि ही सीक्वेंस सही हूंदो त भेण सां गॾु वेंदी वॉशिंग मशीन अगरि ही सीक्वेंस सही न हूंदो त हिन भेण सां वेंदी वॉशिंग मशीन त अची वेंदासीं सभ खां पहिरियां बॉक्स नंबर 1 जी तरफ़ अचो शाज़िया व्हाट डू यू थिंक व्हाट विल बी देयर इन दिस बॉक्स ही खोले नो ओके तुके मां को फ़ाइदो न आहे छो त मां डबो खणा त कोन थी ओके जी ओपन कंदासीं तव्हां ॿुधायो घणा हूंदा मूंखे लॻे थो 1 किलो हूंदो तव्हांखे छा थो लॻे हूंदो 1 किलो छा थो लॻे हिकु हूंदो ओके जी नादिया चई छॾियो न हिकु हूंदो ओके जी तव्हांखे लॻे थो हिकु हूंदो हिकु चले जी ओके 1 and your way 1 kg छा ख़्याल आहे जी तू खोल दे हेॾां अची था वञो असां पंहिंजे रिस्पेक्टेड सर खां पुछंदासीं हिन में छा हूंदो 2 किलो हूंदो तव्हांखे लॻे थो 3 किलो हूंदो 3 किलो हूंदो ओके जी ॾिसंदासीं 2 किलो आहे या 3 किलो आहे अचो जी एंड योर वे 2 किलो ओके जी ठीकु आहे ज़बरदस्त जी नेक्स्ट बॉक्स जी तरफ़ ईंदासीं ऐं हिन में हुजणु घुर्जे 3 किलो
3 किलो इन में हुजण घुर्जे जी केर ॿुधाईंदो 3 किलो हूंदो न हूंदो 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 3 किलो हूंदो न हूंदो हूंदो अच्छा Okay. हिन पासे वारनि खे भरोसो कोन आहे हिन पासे वारनि खे आहे चले जो ओपन था कयो शादिया Let's see, ओके जी let's see. Here we oh 4 किलो so thank you very much तव्हां पंहिंजी जगह ते वेही सघो था तव्हां सां नेल्सन पेंट जो वेंदो हैम्पर ऐं ही भेण आहे जी विनर अचो अचो मुंहिंजी भेण तव्हां जो भंगड़ो 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 बहुत बहुत मुबारक हो सिद्रा क्या करोगी वॉशिंग मशीन का कपड़े जल्दी खड़ी जो है ना फराज फराज धोती हो फराज कपड़े? फराज ओके कपड़े धोती है भाई लड़की मशीन काम आ गई माइक माइक ओके माइक थैंक यू सो मच फॉर मेकिंग मी द पार्ट ऑफ दिस गेम बहुत अच्छा लगा मुझे और जब मैं ये देख रही थी वॉशिंग मशीन में सोच रही थी यार अगर मैं जीत जाऊँ इससे ऐसे ही बाय चांस तो अच्छे से कपड़े धुल जाएंगे तो इसका मतलब केटीएन ने आपकी ईद को स्पेशल बना दिया बिल्कुल ऐसा ही है थैंक यू सो ईदी की मच शक्ल में ये वॉशिंग मशीन दे दी बिल्कुल ऐसा ही क्या कहना चाहेंगी हो जमाल और केटीएन के लिए होश हमारा एक बहुत ही बेहतरीन प्रोग्राम है बहुत अच्छे से आप लोग एंटरटेन कर रहे हैं और इस ईद के मौके पर क्योंकि खून भी बहुत बिखरता है तो साफ साफ कपड़े अच्छे से धुल जाएंगे केटीएन के साथ वो भी नेल्सन पेंट्स में ठीक है थैंक यू वेरी मच बहुत सारी तालियां होनी चाहिए इनके लिए इट वाज सच अ वंडरफुल थैंक यू सो मच द वे थैंक यू यू पार्टिसिपेटेड वाज वंडरफुल थैंक यू वेरी मच आई शाजिया हिते सां जो ही सेगमेंट पहुतो पंहिंजी पुजानी ते कीअं लॻो सेगमेंट ही तव्हांखे कमाल ॾाढो मज़ो आयो ऐं ख़ासि तौर ते जेको इनाम हुयो न हा हिन महांगाई जे दौर में हिकिड़ी मशीन माना सोचे बिल्कुल 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 सो शानदार हाणे छा सिलसिलो आहे सेगमेंट मां चवां थो त तव्हां मुनीर पठान साहब जिन ॾांहुं वञो असांजा सीनियर आर्टिस्ट आहिनि उन्हनि खां कुझु कमेंट्स वठूं शो जे बारे में अच्छा कमेंट वठाया ॻाल्हाइणो आहे प्रोग्राम जे बारे में ईद जे बारे में ओवर टू यू अस्सलाम वालेकुम ईद मुबारक सर कीअं आहियो अल्लाह जा एहसान सभ खां पहिरियों मां पूरे सिंध पूरे पाकिस्तान में जेकी बि असांजा माण्हू आहिनि उन सभिनी खे मुस्लमान भाइरनि खे ईद जी लख लख मुबारकूं हुजनि ख़ैर मुबारक ऐं अॼु असीं गॾु थिया आहियूं माशाल्लाह हिन केटीएन जे प्लेटफॉर्म ते ऐं हिन बहितरीन मां ॻाल्हि ॿुधंदो हुउसि हिन शो जी पर मूंखे अॼु जेको आहे साम्हूं ॾिसण जो मौक़ो फ़राहम थियो रियली ॾाढो तमामु घणो मज़ो आयो थैंक यू एक्चुअली अमेज़िंग शो आहे ऐं माशाल्लाह हिन जो कंपेयर्स शाज़िया आहे तव्हां आहियो माशाल्लाह बहितरीन तमामु सुठो ऐं हीअ ख़ासि तौर ते हीअ जेको प्रोग्राम आहे न हिन में हिकिड़ी तमामु सुठी हिकिड़ी एंटरटेनमेंट बि आहे अवेयरनेस बि आहे बिल्कुलु ऐं इट्स अवर रिस्पॉन्सिबिलिटी टू एडुकेट द पीपल एंड कम्युनिकेट द मैसेज पर्सन टू पर्सन थ्रू दिस प्लेटफॉर्म रिगार्डिंग द मैनर्स रिगार्डिंग ईच एंड एवरीथिंग जो जेका माण्हुनि सां रिलेटेड आहे ऐं नंबर ॿियो त अॼु ईद जो ही जेको त्योहारु आहे हीउ जेको मौक़ो आहे इहो ईद जो क़ुर्बानी जो अॼु ॾींहुं आहे ऐं अल्लाह ताला जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम कयो त पंहिंजे पुट हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम की क़ुर्बानी कर उन वक़्तु केॾो टफ उहा जेका मोमेंट हूंदी उन टाइम जी पर अल्लाह पाक जेको आहे जॾहिं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम क़ुर्बान करणु पिया वञनि त उन खे कढी उन जी जाइ ते जेको आहे दुंबो जेके घटो असां चऊं था उहो घटो उन जे जाइ ते माना रखियो वियो ऐं उन खां पोइ असांजी क़ुर्बानी जेका आहे मुस्लमाननि जी पोइ उन घटे जी या ॿकरे जी सूरत में या कंहिं बि जानवर जी सूरत में असां कंदा आहियूं ऐं असांजे मथां फ़र्ज़ु आहे त असां मुस्लमान जॾहिं बि उज़हा कयूं त उन में 3 हिसा जेके आहिनि उन क़ुर्बानी जा थींदा आहिनि
हिकिड़ो हिसो जेको आहे ग़रीबनि जो हूंदो आहे, ॿियो हिसो जेको आहे माइटनि जो हूंदो आहे, ऐं हिकिड़ो हिसो जेको आहे पंहिंजो हूंदो आहे। बिल्कुलु। सो ख़ासि तौर ते जेकॾहिं जेको पंहिंजो ग़रीबनि जो हिसो आहे उहो ग़रीबनि ताईं पहुचाइणु लाज़मी आहे। बिल्कुलु। छो जो उहे वीचारा सॼे साल में कॾहिं इन गोश्त जो मुंहुं ई कोन था ॾिसनि। बिल्कुलु। ऐं हुननि जे दिलि में हिकिड़ी लाज़मी हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी त असां बि जेको आहे हिन मौक़े ते त मां सभिनी सिंध वासियुनि खे ऐं मुस्लमाननि सभिनी खे इहा गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे तव्हां जेको आहे ग़रीबनि जो वधि में वधि ख़्यालु कयो ऐं उन्हनि जो ख़्यालु करणु असां सभिनी जे मथां फ़र्ज़ु आहे। ऐं ॿी त पाण में प्यार ऐं मुहबत, ईद जो मतिलबु इहो आहे त नफ़रतूं जेके आहिनि उहे तव्हां ख़तमु करे प्यार ऐं मुहबत जेको आहे उन जो मैसेज तव्हां माण्हुनि खे ॾियो, मुहबत कयो। इन खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे को। ॾाढो सुठो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह चयो आहे त ईंदे चवनी आ वेंदे चवनी वे, छॾे सारो ॾे अंगण अचिजे उन्हनि जे। त महिरबानी करे मुहबत कयो। तव्हां सभिनी जी वॾी वॾी महिरबानी। Thank you very much for these precious words. ऐं खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि मुनीर पठान साहब जिन जे लाइ। Such precious words and giving us compliments. Thank you very much for that. ऐं हिते असांजो सेगमेंट थियो ख़तमु। ऐं हाणे जेको आहे त शाज़िया मां चयो असांजे भाउरनि जो त हाणे सेगमेंट कंदासीं इहो ई, ठीकु आहे, पर उन खां पहिरियां मां चयो ईद जो ॾियारो आहे, थोरी म्यूज़िक बि थी वञे। ज़रूरी आहे, छा ख़्याल आहे? म्यूज़िक थी वञे त असां सां सिंध जो बहितरीन फनकार आहे, ॿुधो त हूंदव न, बाबो ज़मींदार आहे, ॿुधो आहे न, हाणे ॿुधणो आहे, देरि न कयूं, घुरायूं, वेलकम कयूं, ख़ुशामदीद कयूं तव्हांजे मुंहिंजे ऐं शाज़िया जे भरपूर ताड़ियुनि में असां वेलकम कंदासीं one and only Ahmad Abdo. Ahmad Abdo. Ahmad Abdo जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। पहिरियों त तव्हांखे वेलकम कंदासीं दिलि जी गहराइण सां। ईद मुबारक। थैंक यू सो मच। ख़ैर मुबारक अव्हांखे खोड़ सारी मुबारकूं हुजनि ईद जूं। अॼु असांखे छा पिया ॿुधायो? मुंहिंजो फेमस सॉन्ग आहे जंहिंजो मां नालो खयो बाबो ज़मींदार। असां ॿुधण बि इहो ई पिया चाहियूं। जी। खोड़ सारियूं हिननि जे लाइ ताड़ियूं थी वञनि। थैंक यू वेरी मच सैम फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग। हई छा थो चई, छा थो चई, छा थो चई, आख़िर चयई छा? मां तुंहिंजे मथां केस थो करणु चाहियो। हई अहिड़ो छा करे छॾियो? थकाए छॾियो अथई। हाँ थकाए छॾियो अथई। ओके जी, ऑल द बेस्ट। ॾाढो ज़बरदस्त मज़ो अची वियो असांजी ऑडियंस खे, ऐं झुमाए छॾियो ईद जे ॾींहुं, मज़ो अची वियो असांखे। थैंक यू वेरी मच सहमत फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग। तव्हां सां गॾु गिफ्ट वेंदा, हिननि सां गॾु गिफ्ट वेंदा, ही हिननि सां गॾु वेंदा, मारूफ हिननि सां गॾु वेंदो, हुन सां गॾु प्रॉमिस गोल्ड हिननि सां गॾु वेंदो, हुन सां गॾु पांडा बि हिननि सां गॾु वेंदो। थैंक यू वेरी मच। वाह, हाय तव्हांखे ॾाढो मज़ो आयो। मां त एंजॉय कंदो आहियां। एवरीबॉडीज़ परफॉर्मेंस आई एंजॉय वेरी मच। वाह वाह वाह, ज़बरदस्त। हुजण बि ईअं खपे, इंसान ज़िंदा दिलि हुजे। बिल्कुलु 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 बिल्कुलु। ओके, सो एंटरटेनमेंट बि थी वई। नाउ हाणे शाज़िया ही त असांजो सेगमेंट पहुतो पुॼाणी ते, ऐं हुन सां गॾोगॾु असां शाज़िया करीम खे बि अल्लाह हाफ़िज़ चवंदासीं। थैंक यू वेरी मच, तव्हां आया, मूं सां गॾु परफॉर्म कयो, हिते होस्ट कयो, एंड थैंक यू वेरी मच। ऐं मूंखे आई रियली इंजॉयड विद यू, मूंखे ॾाढो सुठो लॻो तव्हां सां। मुंहिंजी ख़्वाहिश हुई त मां हिकिड़ो ॾींहुं शाज़िया सां गॾु होस्टिंग कंदुसि। वेल, छो त ही तव्हांजो प्रोग्राम हुयो, हिकिड़े पासे ॾे मशरिक़, ॿिए पासे ॾे मगरिब। आई होप तव्हां सम्झी विया हूंदो। जी बिल्कुलु। सो कॾहिं सीरियस प्रोग्राम होस्ट कंदासीं। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, तव्हांखे थैंक यू सो मच। तव्हांजी सीरियस शक्ल लॻे थी हेॾे ॾिसी। दैट्स वाई मूं चयो त तव्हांजे लाइ सीरियस प्रोग्राम मुश्किल हूंदो, सो कॾहिं असां का संजीदा ट्रांसमिशन होस्ट कंदासीं। बिल्कुलु। अच्छा, तॾहिं मां स्टार्टिंग में ई चयो जेका तव्हांजी लफ़्ज़नि जी चूंड हूंदी आहे न, दैट्स ब्रिलियंट, वंडरफुल। थैंक यू। बस कोशिश हूंदी आहे
ऐं तव्हां सां होस्ट करे ॾाढो मज़ो आयो मतिलबु मूं पार्टिसिपेट करण जी पूरी कोशिशि कई बिल्कुलु। आई डोंट नो मूं इंसाफ़ कयो या न कयो सो ॾिसो। थैंक यू सो मच अवां जी एनर्जी ॾिसी ॾाढो सुठो लॻो मज़ो आयो ऐं उमेद आहे त व्यूअर्स खे बि सुठो लॻो हूंदो ऐं अगेन थैंक यू सो मच मज़ो थैंक यू वेरी मच ऐं शाज़िया करीम जे लाइ खोड़ सारा जेको त क्लैपिंग ई थींदी ऐं उन सां गॾो गिफ्ट बि ॾींदासीं तव्हांखे ईअं कोन छॾंदासीं ही तव्हां सां एडमिरल तव्हां सां गॾु वेंदो उन सां गॾो गॾु जेको आहे त पांडा लिक्विड डिटर्जेंट तव्हां सां वेंदो ऐं ही परफ्यूम बि ॾींदा मथां ही पांडा तव्हां सां गॾु वेंदो ठीकु आहे ऐं उन सां गॾो गॾु जेको आहे त ही सेंट डायनेस्टी भी तव्हां सां गॾु वेंदो ऐं मैकडोनल्ड्स जी डील भी तव्हां सां वेंदी मैकडोनल्ड्स जी डील ॾींदा मूंखे मैकडोनल्ड्स जी डील ॾींदा आई एम लविंग इट जल्दी सां ॾींदा ओके जी हिकिड़ो कमु कंदासीं शाज़िया ब्रेक जो टाइम आहे हिकिड़ो कमु कंदुसि तव्हांखे थोरो प्रोटोकॉल बि त ॾियणो आहे न ही सामान तव्हांजो मां पाण खणी ईंदुसि ठीकु आहे ओके जी केॾा न वञिणो आहे बसि वेंदासीं ऐं ईंदासीं तव्हां ॾिसी रहिया जो सभ खां वॾो गेम शो हो जमालो